जेको भी जो दरवाजे ते अची पुछे न तो बता छा चवंदो त बाबे खे गर्दन तोड़ बुखार थियो आहे सकरात में बस बटन लुटण जो महिमान आहे असां तो आया कयो त अॼु असां वञी मिला हुन खां ख़बरूं चालू कया ऐं सही सलामत मोटा ईअं न थिए मां पंहिंजो पाण खे रंग ॾियारे चा माई के घर वञा थो हुन माई बंगले में त कान्हे रात जे पेट में मां माई खे गुम करे छॾींदुसि जेको बि पोयां थिए संभाल जांइ तूं अॼु राति कुझु बि करे हिन माईअ खे गुम करे छॾ हुन खां पोइ ॾिठो वेंदो जेकॾहिं चाकर खान कुझु बि पुछा कई न त मां हुनखे को बि कूड़ ॻाल्हाए छॾींदुसि पर माई गुम थियणु घुरिजे। बाबा साईं हर वक़्तु सावल जी तारीफ़ कंदो रहंदो ऐं मूं इहो बि ॿुधो आहे त सावल बाबा साईं जो दादलो हूंदो हुयो ऐं सॼे ॻोठ में इहा बि ख़बर हले पई त सावल हर ॻोठ वारे सां इख़लाक़ सां पेश ईंदो हुयो पर मूंखे इहो ॿुधाए त सावल जा तोसां कहिड़ा तालुकात हुया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो जीअं साथ हलंदो रहे लाट ॿरंदी रहे। दोस्तों बिना देर रहणो त अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में रूंडो जेको आहे त पंहिंजी सिरई लॻंदी रूंडे खे ऐं पंहिंजे पुटनि खे चवंदो त केर बि मुंहिंजे दर ते अचे ऐं मुंहिंजी पुछा करे त हुनखे इहो ॿुधाए त रूंडो जेको सकरात में आहे ऐं रूंडे खे गर्दन तोड़ बुखार आहे त कंहिंखे बि कोन ॿुधाइजो। पर चाकर खान जेको आहे त रूंडे खे ज़रूरु पाण वटि घुराईंदो नेक्स्ट एपिसोड में ऐं हुनखां इहा पुछा कंदो त मां हसीना बेगम खां पुछा करे चुको आहियां, जाबिर खां पुछा करे चुको आहियां, पर हाणे तूं ॿुधाए त तुंहिंजो जेको आहे त सांवल सां कहिड़ो रवैयो ऐं तुंहिंजो ऐं सांवल जो पाण में छा रवैयो कहिड़ो हिसाब हो, तूं उहो सॼो मूंखे साफ़ु करे ॿुधाए। ऐं हसीना बेगम खे बि चैलेंज करे वियो आहे त मां जेको वापसी अची ऐं तोखां बि ॻाल्हियूं पुछंदुसि ऐं जाबिर जी ॻाल्हियुनि मां बि अञा जेको आहे त चाकर खान मुतमिन न आहे थियो ऐं उनखे बि इहो चई वियो आहे त मां जेको आहे त अञा बि तोखां ॻाल्हियूं पुछंदुसि। ऐं हसीना बेगम जूं ऐं सांवल जूं ॻाल्हियूं उनखे यादि थियूं अचनि त जेके हू वॾे रेस कूंदर खान जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त हसीना बेगम उनखे चई रही हुई त जीअं ई वक़्तु मिलंदो हुयो मुंहिंजे घर वारे खे माना कूंदर खान खे त हू देरी न कंदो सिधो घर ईंदो। ऐं सांवल जॾहिं ॿुधाए पियो त रातियूं जेको आहे त कूंदर खान परेशान रहंदो ऐं ओताक में रहंदो, घर कोन वेंदो। त जेको आहे त चाकर खान परेशान थी वियो आहे त आख़िर जेको आहे त सच केरु थो ॻाल्हाए कूड़ केरु थो ॻाल्हाए। चाकर खान जेको आहे त हिकु अजीब इम्तिहान में पइजी वियो आहे दोस्तो ऐं उहो हक़ सच जी ॻाल्हि जेको कान थो चाहे त हक़ सच ताईं पहुचां मां, पर जेको आहे त हक़ सच हुन खां घणो परे आहे छो त हुनजो ज़हन कमु नथो करे त केरु मुंहिंजे घर जा भाती सचा आहिनि या सांवल सचो आहे दोस्तो। त चाकर खान जेको आहे त तकिड़ो क़दम बि कोन खणंदो, सभिनि खे परखींदो दोस्तो। पर जाबिर खान ऐं जेको हसीना बेगम आहे त हुनखे कूड़नि ॾटनि में अहिड़ो त फासाए छॾियो आहे दोस्तो जो चाकर खान जेको आहे त को बि फ़ैसिलो नथो करे सघे, को बि तकिड़ो क़दम नथो खणी सघे। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तो। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो, दुआनि में यादि।